कंदासीं जलाल चांडे जा जेके पुराणा वथाणा हुया ऐं जेके जलाल चांडे जूं निशानियूं हुयूं उहे हिन वीडियो में तव्हां सां बयानु कंदासीं। जलाल चांडे जी मज़ार ऐं क़बर बि तव्हांखे ॾसींदासीं ऐं उन खां अलावा हींअर 2025 में छा सूरत हाल आहे, जलाल चांडे जी ओताक, जलाल चांडे जो घर ऐं उन खां अलावा जलाल चांडे जे ओताक ते जेके मेहूं ॿधल हुयूं उहे बि तव्हांखे ॾसींदासीं। ऐं उन खां अलावा जलाल चांडे जी जेका गाॾी हुई जंहिंमें जलाल चांडियो घुमी सफ़र कंदो हुयो ऐं जलाल चांडियो किथे बि हिंद सिंध में प्रोग्राम थींदा हुया पूरे पाकिस्तान में, उन गाॾीअ ते वञी उते प्रोग्रामनि ते पुॼंदो हुयो। दोस्तो जलाल चांडियो हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखे पियो ऐं जलाल चांडे जॾहिं पहिरीं दफ़ा इहा गाॾी वरिती पंहिंजे लाइ त इहा कार गाॾी उन टाइम में घणे में वरिती हुई ऐं उन खां अलावा इन गाॾीअ खे ॾिसण जे लाइ हज़ारे माण्हू छो जमा थी विया हुआ। दोस्तो जलाल चांडियो मोरे शहर फुल सां तालुक़ु रखे पियो ऐं हिन जे ॻोठ में कंहिं वटि बि उन टाइम में कार गाॾी न हुई दोस्तो। ऐं जंहिं टाइम में जलाल चांडियो पंहिंजे लाइ इहा कार गाॾी वठी आयो हो त हज़ारे माण्हू सवनि जी तादाद में जलाल चांडे जा जेके ओस पास जा जेके माण्हू हुया उहे जलाल चांडे खे मुबारक ॾियणु ऐं उन खां अलावा जलाल चांडे जेका गाॾी वरिती हुई उन गाॾीअ खे ॾिसण जे लाइ माण्हू अचनि पिया, छाजे करे जो उन टाइम में माण्हुनि खे गाॾी ईअं सम्झो उन ॻोठाणे हिसाब सां पहिरें दफ़ा गाॾी ॾिठी हुई ऐं उन टाइम में जलाल चांडे इहा गाॾी ₹1,00,000 में वरिती हुई जेका तमामु घणी महांगी हुई दोस्तो। ऐं जलाल चांडे पंहिंजे शौक़ सां गाॾी वरिती हुई ऐं जलाल चांडे वटि पंहिंजी ज़िंदगीअ में जेसिताईं जीअरो हुयो उहा हिकिड़ी गाॾी हुई, उन गाॾीअ खे पंहिंजीअ खे मटाई कोन कॾहिं बि, उहा ई गाॾीअ ते चढ़ी सफ़र कंदो हुयो। दोस्तो जलाल चांडे सां हज़ारनि जी तादाद में माण्हू मोहबत कंदा हुया ऐं जलाल चांडे जी जेका ओताक हुई पंहिंजे जीअरे उन टाइम में हर वक़्तु माण्हू वेठा ई वेठा हूंदा हुया ऐं जलाल चांडियो महिमान नवाज़ माण्हू हूंदो हुयो ऐं जलाल चांडे वटि को बि महिमान वेंदो हुयो त जलाल चांडियो लस्सी मखण ऐं उन खां अलावा मानी खाराइण खां सवाइ उन महिमान खे न छॾींदो हुयो। दोस्तो जलाल चांडे वटि कमो बेश 10 मेहूं हुयूं ऐं जलाल चांडियो पाउ खीर जो बि खपाईंदो न हुयो पंहिंजे मेहनि जो ऐं उन टाइम में जेके बि महिमान ईंदा हुया उन्हनि खे चांहि पीआरींदी वेंदी ऐं उन खां अलावा लस्सी ऐं मखण सां मानी खाराई वेंदी हुई। जलाल चांडियो पाण चांहि पीअण जो तमामु घणो शौक़ीन हूंदो हुयो ऐं हिकिड़े अंदाज़े जे मुताबिक़ जे अगरि जलाल चांडियो घर वेठो हूंदो हुयो त कमो बेश ॾींहं में 10 दफ़ा चांहि घर में ठहंदी हुई। कंहिं न कंहिं बहाने कॾहिं का महिमान अची वञे या जलाल चांडियो पाण ई खिल बछड़बा करे ऐं कचहरी करे ओताक ते 3 खां 4 दफ़ा पंहिंजी चांहि पीअंदो हुयो। चांहि जी तमामु घणो शौक़ु रखंदो हुयो जलाल चांडियो। दोस्तो जलाल चांडे जी मज़ार तव्हां ॾिसी था सघो त हिन वक़्तु 2025 में इन कंडीशन में आहे ऐं उन खां अलावा जलाल चांडे जी मज़ार ते हर साल जेको आहे सो जलाल चांडे जी वरसी मल्हाई वेंदी आहे ऐं सॼे सिंध मां पांधीअड़ा ऐं उन खां अलावा जेके फ़नकार आहिनि नंढा वॾा ऐं जलाल चांडे जा जेके शागिर्द आहिनि उहे बि इन दरगाह ते अची जलाल चांडे जे कलाम ॻाए करे ऐं जलाल चांडे खे भेटा पेश कंदा आहिनि। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार आहे ऐं जलाल चांडियो अॼु ताईं बि माण्हुनि खे ओतिरो ई मक़बूल आहे जलाल चांडियो 2025 में जेतिरो 1985 में मक़बूल हुयो दोस्तो जलाल चांडियो। ऐं जलाल चांडियो ॾींहुं क़यामत ताईं मक़बूल रहंदो, छाजे करे जलाल चांडियो हिकु ग़रीबनि जो आवाज़ु हुयो ऐं जलाल चांडियो ग़रीबनि जी दिलि जी तर्जुमानी कंदो हुयो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान। चैनल सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय